आज असांजो उस्ताद सुलेमान जरबानी अॼु हिते मैखाने में लथल आहे जिथे कुर्बान अली जरबानी फकीर मोहम्मद साहब की शेर मोहम्मद वेठो आहे। अॼु असांजो उस्ताद गुजारत ॾींदो संगत ॻोल्हींदी आहे। ऐं पुराणो सुबड़ा उस्ताद सुलेमान जरबानी सां आवाज़ गुजार थी चवे त जीत कयम रात जा पवंदा नाले ज़ात में वरी चओ जीत कयम हा रात जा पवंदा नाले ज़ात जो चवे थी घणई नाग ये नाग वासीग बोला बांदर लताड़े मम्मू जो घर घोट मिलदो पर रंदो जबल खाई मटे अटे अजा बचे शेर भौंदा वाह सही वाह बाबा चए दादी मु जांच जूच कई बम खबर घोट ता वियो अजा बचे फकीर हंदा जीत कयम चवे थी भरे पानी जो सवाब खटण कयम अजा बचे जीत आहे पीअण बचे कुर्बान वरी चओ जीत कयम रात जा पवंदा नाले ज़ात जीत कयम को दर न कयम जीत दे को दर न कयम जीत कयम ज़ात पवंदा चवे थी राणो चुगल ते चवण ते वञी मूमल खे सुञाण जे लाइ भौर जे चक्कर ते पोइ सुञातई हुनखे काबू पई शेरोन बचे यो सुर खाई बचे हाणे जॾहिं मुमल पिछिया दाग ते राणो मिठू करेसि पियो चवेसि थी त तोही कयम तोखे हाणे लहू रही आहे तोसां ठा ख़तम अजा बचे कुर्बान कयम अञा पढ़ ॾाढो हिन जे लाइ ॾाढो दुनिया दौलत कद कयम ना मुराद मुनी ना घोट वर पंहिंजो खपाए छॾ जीत थई वागू चवे थी न वागू खे अध कयम पर अधन जी भैरन जी बात ठरी न बचे दा जीत कयम इने का दी जद भला या नतीजा दी ना थी चवे त अञा घणे जे लाइ घणे गुफर मरी विजे गुजारत वाह उस्ताद वाह मरी विजे गुजारत वाह साईं वाह फकीर मोहम्मद सुगड़ो इहो असांजो साईं खानदान सुगड़ अथई फकीर मोहम्मद गुजार सदी सोरलीला जी बाबा सोरलीला हाणे हार मसले वेठिया जी बाबा हाणे सचन ही छा कई हाणे सचन सां ॻाल्हाए पई लीला ताजी जीत कयम ज़ात जा पवंदा ऐं नाले ज़ात जो जीत केॾो घण ज़ात जा थेबा सही नालो रहंदो ज़ात जा सुहाग चइजे आदि मूं घणे लाइ कयो थी ब पवंदा पर हाणे रहंदो सुहाग वाह उस्ताद वाह उस्ताद वाह उस्ताद वाह